पासे मां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नशर अफरोज़ मां मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद अज़ीज़ मेमण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, फरियादी ऐं जवाबदार तौर संदन वकील अदालत में पेश थिया आहिनि। जज मोकल थियण सबबि ॿुधणी 12 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। शहीद अज़ीज़ मेमण जे भाउ हफ़ीज़ रहमान मेमण जो चवणु आहे त जवाबदार ऐं संदसि हिमायती हिसाइण चाहिनि था, पर असां कंहिंजे बि दबाव में न ईंदासीं। शहीद अज़ीज़ मेमण जा मुख्य कातिल मुश्ताक ऐं अफशाद सेतो अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। नशर अफरोज़ मां अहम ख़बरां कढियूं पिया। मॉडल क्रिमिनल कोड में शहीद अज़ीज़ मेमण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फरियादी ऐं जवाबदार तौर संदन वकील अदालत में पेश थिया आहिनि। तफ़सील वठंदासीं नशर अफरोज़ मां ज़ाहिद कामखनी खां। ज़ाहिद आगाह कजो। जी बिल्कुल, बिशारत महरापुर जी शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी जेका ॿुधणी थी आहे मॉडल क्रिमिनल कोर्ट नशर अफरोज़ में, जिते फरियादी जवाबदार तौर संदन वकील मौजूद हुआ, पर अदालत में जज साहब जी मोकल सबब जेको आहे ॿुधणी 12 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। उन मौके ते फरियादी हफ़ीज़ रहमान जो चवणु आहे त अदालत में गिरफ़्तार जवाबदारनि खे पेश कयो वियो ऐं जज जी गैर मौजूदगी में जेको तारीख़ वठनि था जवाबदारनि पारां गोड़ कयो वियो। पहिरें जेको आहे रीडर पारां आड़ी तारीख़ रखी वई, पर जवाबदार गोड़ करे जेका आहे उहा तारीख़ 12 जनवरी जेको आहे तब्दील कराई आहे। हफ़ीज़ रहमान जो चवणु आहे त जवाबदारी संदन हिमायती जेके आहिनि हिसाइण चाहिनि था ऐं उहो केस सां हथ करण लाइ खेस ज़ोरवार करे रहिया आहिनि, पर उनजो चवणु उहो कंहिं बि दबाव में न ईंदो। हफ़ीज़ रहमान जो वधीक इहो बि चवणु हो त अज़ीज़ मेमण क़त्ल केस जा मुख्य जवाबदार जेके आहिनि मुश्ताक ऐं अफशाद सेठो, उहे बि अञा ताईं गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। बहरहाल अज़ीज़ मेमण कई वई आहे। महिरबानी मुंहिंजी आगाह करण लाइ।